अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां हिन वक़्तु सचल ॻोठ जे ख़ातून पाकिस्तान स्कूल में मौजूदु आहियां, जिथे सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में ॿोॾ आयल उहे ॿोॾ मुतासिरीन माण्हू स्कूल में रहाइश पज़ीर आहिनि, जेके हिन वक़्तु के ॿाहिरि मौजूदु आहिनि, जंहिंमें कुझु दवाऊं वग़ैरह विरहाइजनि पियूं, किथे कुझु राशन वग़ैरह विरहाइजे पियो। ऐं हीअ स्कूल में अंदरि कुझु माण्हू मौजूदु आहिनि। लेडीज़ जेका आहे उहा अंदरि क्लासिन में मौजूदु आहे ऐं मुनासिबु न आहे त लेडीज़ खे रिकॉर्ड कयो वञे, इहो सुठो अमल बि न आहे। पर हिन वक़्तु हीअ जेके कुझु ॿोॾ मुतासिरीन हिते मौजूदु आहिनि, हिननि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिननि खे हिते कहिड़ी सहूलियत आहे ऐं कंहिंजे तरफ़ां उहा सहूलियत आहे। सो हिननि सां थोरी ॻाल्हि ॿोल मां कंदुसि। दादा अस्सलाम वालेकुम। चाचा साईं, तव्हां असुल किथां जा आहियो बाबा? वारह तालके जा जूनान जो ॻोठ आहे। वारह तालके जा आहियो? वारह में मुकमल रस्ता ॿोॾ सॼो तबाह हुआ? हा। तव्हांखे उते छा आहे पंहिंजे घर में जेको तबाह थियो आहे? पंहिंजा घर में असांजूं बिल्डिंगियूं हुयूं, माल मता हुया, असां पंहिंजे ओॾे ते ख़ुशि हुयासीं ॻोठे। पर हाणे उते त फिरी करे ॿनियूं ॿार हर शइ ख़ुशि जेके मच्छी मानी वारा माण्हू आहिनि नाज़रीन, ही को आम अहिड़ा माण्हू न आहिनि, मच्छी मानी वारा माण्हू जिन जो सभु कुझु अलाह तला तबाह थी वियो आहे ऐं उहे हिन वक़्तु हिते प्रोटेक्शन उन्हनि खे मिलियो आहे मुख़्तलिफ़। हीअ सिर्फ़ु हिकिड़ो स्कूल आहे, पर हिते मुख़्तलिफ़ ॿिया बि स्कूल आहिनि जिन में ख़बर पई आहे त काफ़ी 4 स्कूलनि में ॿोॾ मुतासिरीन सचल ॻोठ में रहाइश पज़ीर आहिनि। हिते तव्हांखे कहिड़ी कहिड़ी सहूलियत आहे चाचा? असांखे अलाह हर शइ ॾींदो, हिते असांखे हर शइ सहूलियत मिली वई आहे। हिते तव्हांखे सहूलियत ॾिनी अथनि? हा, सहूलियत ॾिनी आहे। कंहिंजे तरफ़ां तव्हांखे सहूलियत आहे? फरहान खान जे तरफ़ खां जेको हिन जी महिरबानी आहे। सुमरो हा, इरफान आलमानी बेशक जे इरफान आलमानी करायो आहे। हा, इरफान आलमानी ऐं फरहान सुमरो ॿिन्ही जे तरफ़ां। फरहान सुमरो ॿिन्ही तरफ़ां मुख़्तलिफ़ माण्हू। गवर्नमेंट जे तरफ़ां कोई माण्हू आयो आहे? गवर्नमेंट तरफ़ां कोई बि न आयो आहे। गवर्नमेंट जे तरफ़ां कोई बि न आयो आहे? हे ई माण्हू आहे जेको असांखे घड़ी घड़ी पुछे थो त बाबा छा तकलीफ़ आहे, कीअं ॻाल्हि आहे। हिते तव्हां टोटल घणा माण्हू आहियो हिन वक़्तु हिन स्कूल में? हिन स्कूल में अञा असांजा गाॾियूं अचनि फाथियूं बीठियूं हाणे जेके इंतजाम छोड़े घणा माण्हू आहिनि हिते? सर हिते 100 सवा खनि थी वेंदा हिते यार फ़िलहाल। 100 सवा खनि माण्हू हिन स्कूल में आहियो? जी जी जी। फैमिली ॿारनि औरतुनि समेत? औरतुनि समेत थींदासीं इंशाअल्लाह। अच्छा, ऐं इन खां अलावा तव्हां किथां जा आहियो? सर अस्सलाम वालेकुम। असां सर नओं शहरो फिरोज़ जा आहियूं ऐं नओं शहरो फिरोज़ खां अॻियां कंजारो आहे, कंजारे खां पोइ लाखा रोड। असां ॻोठ कासम विगे जा आहियूं। हुते जेको आहे ॿोॾ आई आहे, तक़रीबन हुते असांजा 1500 घर किरी विया आहिनि ऐं हिते जेके हिन महिल मौजूदु माण्हू पहुतल आहिनि 700 माण्हू थी वेंदा। अञा ॿिया पोइ हिते फाथल आहिनि? न साईं, कुझु रस्तनि में आहिनि, कुझु फ़क़ीरा ॻोठ में आहिनि ऐं 700 माण्हू हिन स्कूल में मौजूदु आहे, जेके कुझु पोयां स्कूल में आहिनि ऐं जेके कुझु हेॾो अॻियां स्कूल आहे उते आहिनि। ऐं उन करे हाणे असां हिते हिन महिल पहुता आहियूं, पोइ जॻह का बि कान्हे, असांजे मथां का छत न आहे। हींअर जेको आहे सो बेसारा आहियूं। हुते असांजो अलाह साईं असांखे सभु कुझु ॾिनो, पंहिंजे बचड़नि में ख़ुशि हूंदासीं घर में। हिते आया आहियूं, असांजे लाइ हिकिड़ो कराची पंहिंजो सूबो आहे, पर असां हिते हिन महिल असां अजनबी आहियूं। को जेको आहे सो असांखे फ़िलहालु हिन महिल ताईं जेको आहे का अहिड़ी सहूलियत ॿी कान्हे का, बसि थोरी घणी दवा मिले थी ऐं थोरो घणो राशन मिले थो खाइण जे लाइ। कुछ नाज़रीन, डूबने वाले को तिनके का सहारा ही बहुत ही एतिरा ॾिनल माण्हू जिन खे हिते थोरो घणो प्रोटेक्शन मिलियो आहे त साह हिननि पटियो आहे, हिननि महसूसु कयो आहे। ईअं ई हीउ हिकिड़ो सिर्फ़ु स्कूल आहे। मां छा, पर उहो हर इंसानु चवंदो त ख़ासि करे जेके बि असांजा सरकारी इदारा आहिनि, जेकॾहिं DC ऑफिस बि ॾियणी पए माण्हुनि खे त DC ऑफिस बि ॾेई छॾियो, जेकॾहिं असिस्टेंट कमिश्नर ऑफिस ॾियणी पए त उहा बि ॾेई छॾणु घुरिजे। जेके बि रेस्ट हाउसिस आहिनि सरकारी, उहे हिननि खे ॾियणु घुरिजनि। जेके सरकारी होटल आहिनि उहे हिननि खे ॾियणु घुरिजनि, छो त हिन वक़्तु जेको डिज़ास्टर आयो आहे, जेको माण्हुनि में जेका परेशानी आहे या जेका माण्हुनि में तकलीफ़ आहे, अलाए केतिरा माण्हू फोत थी विया आहिनि, अलाए केतिरनि जा माण्हू फासी पिया आहिनि, अञा उन्हनि सां काफ़ी माण्हुनि सां राब्तो नथो थी सघे, डिस्कनेक्ट लॻा पिया आहिनि। सो इन खां अलावा तव्हां हुकूमत मां चाचा कहिड़ी उमेद था रखो? त छा चवंदो? असांखे उमेद ई कान्हे, न मिलंदो ई असांखे। तव्हांखे हुकूमत में सफ़ा उमेद न आहे, ॾींदा ई कोन, कहिड़ी उमेदूं कयूं? साईं तव्हां किथां जा आहियो बाबा? असांजो आहे इहो वारनि जा। तव्हां वारा जा? तव्हां छा कंदा हुते? हुते असां रखाणो कमु कंदा हुआसीं। रखाणो कमु कंदा हुयो? मतिलबु तव्हां ही महिनतकश माण्हू आहिनि सभु, तव्हां सभु कंहिं न कंहिं किरत सां वाबस्ता आहियो, को न को कमु कंदा आहियो? साईं असांजा जेके आहिनि पूरो जेको घर जो अनाज बनाज जो हुयो, माल मता हुयो, उहो पाणी में जेको आहे न बुॾी वियो आहे। सिर्फ़ु हिते असां सिर बचाए पहुता आहियूं, बसि असां आया आहियूं अलाह जे सहारे हिते। ऐं असांजी हुकूमत खे इहा अपील आहे त अची असांजे हाल ते रहम कनि ऐं असांजी मदद कनि। कहाँ साईं? जी मां खैरपुर ज़िले तालको ठरी मीरवाज मां
सर उते भी यही कंडीशन लॻो पियो आहे सैलाब एतिरो माना की पाणी अची वियो आहे बरसाति जो बि सैलाब जो बि उन खां पोइ असांजा घर पर ड्राई पट थी विया आहिनि उतां थींदे थींदे असां पंधु पैदल निकिता आहियूं रातनि जा राति असां रस्तनि में गुज़ारींदे वञी अची हिते पुगाऊं ऐं भाऊ जी हुननि जी महिरबानी आहे जॾहिं थैंक यू महिरबानी आहे मौला नवाज़ेस इन असांखे सभु मदद कयो आहे तामुन कयो आहे ऐं हिते असांखे बचनि खे असांजनि खे स्कूल में जाइ वठाए ॾिनो अथऊं ऐं अॻिते बि हली करे असांखे इहो ई असांखे उमेदु आहे रिलीफ असांखे मिले को छा असांखे मिले जेको बचनि खे असां सुख सहूलियत ॾेई काफ़ी माण्हू अञा बि उतां निकिरी चुका आहिनि जेके हिन वक़्तु कराची में आबाद थींदा मां ख़ासि करे जेके कराची जे आसपास जा जेके दोस्त भाउर आहियो जेके तव्हां पंहिंजो पाण खे सम्झो था त तव्हां हिन मुसीबत में माण्हुनि जो साथ ॾेई सघो था हिकिड़ो सुठो रोल प्ले करे सघो था त ज़रूरु हीउ स्कूल जो नालो मूं तव्हांखे ॿुधायो त ख़ातून पाकिस्तान शायदि इहो नालो आहे जी सर सचल ॻोठ में हीउ स्कूल आहे ऐं इन सां गॾोगॾु जेके ॿिया 3 स्कूल आहिनि उहे उन्हनि जा नाला छा आहिनि जिन में गर्ल्स ग्रामर स्कूल आहे गर्ल्स ग्रामर स्कूल में माण्हू रहियल आहिनि ऐं ॿियो बॉयज़ सेकेंडरी स्कूल आहे बॉयज़ सेकेंडरी DB आडवाणी स्कूल आहे कहिड़ो DB आडवाणी DB आडवाणी स्कूल ही 4 स्कूल आहिनि 4 स्कूलनि में जेकॾहिं तव्हां सम्झो था त तव्हां हिननि जी हेल्प करे सघो था ही काफ़ी ॾिनल आहिनि ही काफ़ी परेशान आहिनि त हिननि जी मदद कयो नाज़रीन हैदर क़ादरी अस्सलाम वालेकुम